ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 31/8/2025। अॼु व्यक्त बाबदादा जो रिवाइस कोर्स 15/12/2006। स्मृति स्वरूप अनुभवी मूर्त ठही सेकंड में तीव्र गति सां परिवर्तन करे पास विद ऑनर्स छो। अॼु बाबदादा चारों ओर जे ॿारनि में टे विशेष भाग्य जी रेखायूं मस्तक में चमकती हुई ॾिसनि था। अॼु बाबदादा चारों ओर जे ॿारनि में टे विशेष भाग्य जी रेखायूं मस्तक में चमकदा हुआ ॾिसनि था। सभिनि जे मस्तक भाग्य जी रेखाउनि सां चमकनि था। हिकु आहे परमात्म पालना जे भाग्य जी रेखा, ॿियो आहे श्रेष्ठ शिक्षक द्वारा शिक्षा जे भाग्य जी रेखा, टी आहे सतगुरु द्वारा श्रीमत जे भाग्य जी रेखा। परमात्मा पालना जी रेखा, शिक्षा जे भाग्य जी रेखा, श्रीमत जे भाग्य जी रेखा। टिनी संबंधनि सां अलॻि अलॻि भाग्य जी रेखायूं आहिनि। पालना, शिक्षा ऐं भाग्य, श्रीमत जो भाग्य। वैसे त भाग्य तव्हांजो अथाह आहे, पोइ बि अॼु इहा विशेष टे रेखायूं ॾिसूं था। तव्हां बि पंहिंजे मस्तक में चमकदी हुई रेखायूं अनुभव करो था न। सभिनि खां श्रेष्ठ आहे परमात्म प्यार जे पालना जी रेखा। जीअं बाप ऊचे ते ऊचो आहे त परमात्म पालना बि ऊचे ते ऊची आहे। ये पालना केतिरो थोड़नि खे प्राप्त हूंदी आहे, लेकिन तव्हां सभु हिन पालना जे पात्र ठहिया आहियो। ये पालना सॼे कल्प में तव्हां ॿारनि खे हिकु ई बार प्राप्त थींदी आहे, हाणे न त कॾहिं बि प्राप्त न थी सघंदी। ये परमात्म पालना, परमात्म प्यार, परमात्म प्राप्तियूं कोटनि में कोई आत्माउनि खे प्राप्त थींदी आहे। पालना, प्यार ऐं प्राप्ति कंहिं आत्मा खे प्रभु कोटनि में। तव्हां सभी त अनुभवी आहियो न, अनुभव आहे न। पालना जो बि अनुभव आहे, पढ़ाई ऐं श्रीमत जो बि अनुभव आहे। अनुभवी मूर्त आहियो त सदा पंहिंजे मस्तक में इहो भाग्य जो सितारो चमकंदो उहो ॾेखारे में ॾींदो आहे। सदा या कॾहिं चमकंदो उहो सितारो कॾहिं डल बि थी वेंदो आहे। छा आहे ढिलो न थियणो खपे। अगरि चमकंदो उहो सितारो ढिलो थींदो त हुनजो कारण छा आहे ॼाणंदा आहियो? बाप दादा ॾिठो आहे कि कारण आहे स्मृति स्वरूप न ठहींदा आहियो। सोचंदा आहियो मां आत्मा आहियां, लेकिन सोचंदा स्वरूप ठहींदा आहियो। स्मृति स्वरूप कम ठही वेंदा आहियो। जेसिताईं स्मृति स्वरूप सदा न ठहींदा तेसिताईं समृद्धि न अची सघंदी। स्मृति ही समृद्धि दिलाईंदी आहे। स्मृति स्वरूप ही समृद्धि स्वरूप आहे, समृद्ध स्वरूप आहे। इन करे भाग्य जो सितारो कम चमकंदो आहे। पंहिंजे पाण खां पुछियो कि ज़्यादा समय सोच स्वरूप ठहींदा आहियो या स्मृति स्वरूप ठहींदा आहियो? सोच स्वरूप ठहिण सां सोचता ॾाढो सुठो आहियो, मां हीअं आहियां, मां हीअं आहियां, मां हीअं आहियां। लेकिन स्मृति स्वरूप न हुजण जे कारण सुठो सोचदे बि व्यर्थ संकल्प, साधारण संकल्प मिक्स थी वेंदा। सोच त ॾाढो सुठो आहियो, मां हीअं आहियां, मां हीअं आहियां, लेकिन स्मृति स्वरूप न हूंदा आहियो न। न जो कारण सोचदे बि व्यर्थ संकल्प, साधारण संकल्प मिक्स थी वेंदा। वास्तव में ॾिसबो आहे त तव्हांजो अनादि स्वरूप स्मृति सो समृद्धि स्वरूप आहे।
वास्तव में ॾिसबो आहे त तव्हांजो अनादि स्वरूप स्मृति सुसमृद्धि स्वरूप आहे। अनादि स्वरूप असांजो स्मृति सुसमृद्धि स्वरूप आहे, सोचण वारो स्वरूप न आहे। आदि में बि हिन समय जे स्मृति स्वरूप जी प्रालब्ध प्राप्ति थींदी आहे। त अनादि आदि स्वरूप ऐं हिन समय जो अंत स्वरूप समय में स्मृति स्वरूप ठहींदा आहियूं। त आदि अनादि ऐं अंत टिनिनि कालनि में स्मृति स्वरूप सोचण स्वरूप न आयो। इन करे बाप दादा पहिरियों बि चयो कि वर्तमान समय अनुभवी मूर्त ठहिण श्रेष्ठ स्टेज आहे। सोचता आहियो आत्मा आहियां, परमात्मा प्राप्ति आहे, लेकिन सम्झण ऐं अनुभव करण हिन में अंतर थी वेंदो आहे, है न। अनुभवी मूर्त कॾहिं बि न माया सां धोखो खाई सघंदो आहे, न दुख जी अनुभूति करे सघंदो आहे। हीअ त विच विच में माया खेल खेलंदी आहे या खेल खेलंदा बि आहियो। हीअ त विच विच में माया जा खेल ॾिसंदा बि आहियो, हुन सां कॾहिं खेल बि खेॾणु लॻी वेंदा आहियो। हुन जो कारण आहे कि अनुभव कमु, अनुभव जी अथॉरिटी सभिनि खां श्रेष्ठ आहे। त बाप दादा ॾिठो अथई कि कई बार सोचता आहिनि लेकिन स्वरूप जी अनुभूति कमु। बाप दादा ॾिसंदा आहिनि कि कई बार सोचता आहिनि लेकिन अनुभूति कमु। अॼु जी दुनिया में मेजॉरिटी आत्मायूं ॾिसण ऐं ॿुधण में थकी पयूं आहिनि, लेकिन अनुभव द्वारा प्राप्ति करणु चाहींदियूं आहिनि। त अनुभव कराइणो आहे, अनुभव ई कराए सघंदा हो न, अनुभवी ई कराए सघंदो आहे अनुभव। ऐं अनुभवी आत्मा सदा अॻियां वधंदी रहे, उड़ंदी रहे, छो जी अनुभवी आत्मा में उमंग उत्साह सदा इमर्ज रूप में रहंदो आहे। अनुभवी आत्मा में उमंग उत्साह सदा इमर्ज रूप में रहंदो आहे। त चेक करो, हर पॉइंट जे अनुभवी मूर्त आहियो। अनुभव जी अथॉरिटी तव्हांजे हर कर्म में ॾेखारे में ॾींदी आहे। हर बोल, हर संकल्प अनुभव जी अथॉरिटी सां आहे या सिर्फ़ु सम्झण जे आधार ते आहे। हिकु आहे सम्झणु, ॿियो आहे अनुभव करणु। हिकु आहे सम्झणु, ॿियो आहे अनुभव करणु। हर संकल्प अनुभव जी अथॉरिटी सां या सिर्फ़ु सम्झण जे आधार सां थींदो आहे। संकल्प बि अनुभव जे, ये हिकु आहे सम्झणु, ॿियो आहे अनुभव करणु। सम्झ में त अची वियो इहे गरम चीज़ आहे, लेकिन जॾहिं गरम जॻह ते कमु कंदा आहियूं त गरमाइश जो अनुभव थींदो आहे। हर सब्जेक्ट में ज्ञान जी पॉइंट्स वर्णन करणो आहे। हर सब्जेक्ट में ज्ञान जी पॉइंट्स वर्णन करणु। उहो त ॿाहिरां जी स्पीकर बि ॾाढी स्पीच करे ॾींदा आहिनि, है न, ॿाहिरां जा जेका स्पीकर आहिनि, लेकिन हर पॉइंट जो अनुभवी स्वरूप ठहिणु, इहा आहे ज्ञानीतो आत्मा। योग लॻाइण वारा ॾाढा आहिनि, योग में वेहण वारा ॾाढा आहिनि, ये लेकिन योग जो अनुभव अर्थात शक्ति स्वरूप ठहिणु, शक्ति स्वरूप जी परख। यादि आहे कि जंहिं समय जंहिं शक्ति जी आवश्यकता आहे हुन समय हुन शक्ति जो आह्वान करे निर्विघ्न स्वरूप ठही वञो। अगरि हिकु बि शक्ति जी कमी आहे, अगरि हिकु बि शक्ति जी कमी आहे, वर्णन आहे,
लेकिन स्वरूप न आहे त बि समय ते दोखो खाई सघंदा आहियूं। खपे सहन शक्ति ऐं तव्हां यूज़ करो सामनो करण जी शक्ति। त योग युक्त अनुभवी स्वरूप न चईंदासीं न, है न। असांखे खपे सहन शक्ति ऐं तव्हां अगरि यूज़ करो सामनो करण जी शक्ति त योग युक्त अनुभवी न चईंदासीं न। 4 ई सब्जेक्ट में स्मृति स्वरूप व अनुभवी स्वरूप जी निशानी छा हूंदी? स्थिति में निमित भाव, वृत्ति में सदा शुभ भाव, आत्मिक भाव, निस्वार्थ भाव। वायुमंडल व संबंध संपर्क में सदा निर्माण भाव, वाणी में सदा निर्मल वाणी। सदा याद रखो कि मां निमित आहियां, भाव सभिनि जे प्रति आत्मिक भाव, निस्वार्थ भाव, शुभ भाव। वायुमंडल में व संबंध संपर्क में सदा निर्माण भाव और वाणी निर्मल वाणी। ये विशेषताएं अनुभवी मूर्त जी हर समय नेचुरल नेचर हूंदी। नेचुरल नेचर हाणे कई बार कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि कि असां चाहींदा न आहियूं ये करूं, लेकिन मुंहिंजी पुराणी नेचर आहे। नेचुरल नेचर कमु उहो ई कंदी आहे, सोचणो न पवंदो आहे। कि असां चाहींदा न आहियूं ये करूं, लेकिन मुंहिंजी ये पुराणी नेचर आहे। नेचुरल नेचर कमु करे वठंदी आहे, सोचणो न पवंदो आहे, लेकिन नेचुरल नेचर कमु कंदी आहे। त पंहिंजे खे चेक करो, मुंहिंजी नेचुरल नेचर छा आहे। अगरि कोई बि पुराणी नेचर अंश मात्र बि आहे त हर समय उहो कार्य में ईंदे ईंदे पक्को संस्कार ठही वेंदी आहे। ये पुराणी नेचर, पुराणो स्वभाव, पुराणे संस्कारनि खे समाप्त बि करणु चाहींदा आहियो, लेकिन करे न पाईंदा आहियो। हुन जो कारण छा आहे? पुराणी नेचर, पुराणो स्वभाव, पुराणो संस्कार खे समाप्त बि करणु चाहींदा आहियो, लेकिन करे न पाईंदा आहियो। हुन जो कारण छा आहे? नॉलेजफुल त सभिनि में ठही विया आहियो, लेकिन चाहींदा आहियो हुजणो खपे। जो चाहींदा आहियो थियणो खपे उहो न थींदो आहे। त कारण छा आहे? परिवर्तन करण जी शक्ति कम आहे। मेजॉरिटी में ॾेखारे में ॾींदो आहे कि परिवर्तन करण जी शक्ति खे सम्झंदा बि आहिनि, वर्णन बि कंदा आहिनि। अगरि हाणे परिवर्तन शक्ति जी टॉपिक ते लिखण लाइ चऊं या भाषण करण लाइ चऊं त बाप दादा सम्झंदा आहिनि, सभी ॾाढा होशियार आहिनि, ॾाढो सुठो भाषण बि करे सघंदा आहिनि, लिखी बि सघंदा आहिनि ऐं ॿियनि खे ॿियो कोई ईंदो आहे उनखे सम्झाए बि ॾाढो सघंदा आहिनि। कोई हर्जु न आहे, परिवर्तन करे वठो, लेकिन स्वयं में परिवर्तन करण जी शक्ति केसि ताईं आहे? वर्तमान समय जे महत्व खे ॼाणंदे हुए परिवर्तन करण में समय न लॻाइणो खपे। जॾहिं पतो आहे इहा आदत असांजी सुठी न आहे, ॿियनि खे बि सम्झाईंदा आहिनि, लेकिन असां उन आदत खे सेकेंड में परिवर्तन करे छॾूं। सेकेंड में परिवर्तन करण जी शक्ति कम में अचे छो। जॾहिं सम्झंदा आहियो इहे थियणो न खपे, त सम्झंदे हुए बि अगरि परिवर्तन न करे पाईंदा आहियो त हुन जो कारण छा आहे? सोचदा आहियो लेकिन स्वरूप न ठहिया आहियो। सोचणु स्वरूप सॼे ॾींहं में ज़्यादा ठाहींदा आहियो,
स्मृति सु समृति स्वरूप वो मेजॉरिटी घट है। सोचता ज़्यादा है लेकिन स्मृति सु समृति स्वरूप वो मेजॉरिटी कम। हाणे तीव्र गति जो समय आहे, तीव्र पुरुषार्थ जो समय, साधारण पुरुषार्थ जो समय न आहे। सेकेंड में परिवर्तन जो अर्थात स्मृति स्वरूप द्वारा एक सेकेंड निर्विकल्प व्यर्थ संकल्प निवृत्त थी वञो। शो समय जी समाप्ति के समीप लाइण वारा निमित्त आहियो त तव्हां हाणे जे समय जे महत्व प्रमाण जॾहिं ॼाणंदा बि आहियो, हर कदम में पदम समायल आहे त वधाइण जो त बुद्धि में रखंदा आहियो न, लेकिन गवाइण जो भी बुद्धि में रखो। समय जे महत्व प्रमाण जॾहिं ॼाणंदा बि आहियो, हर कदम में पदम समायल आहे त वधाइण जो बुद्धि में रखंदा आहियो, लेकिन गवाइण जो भी बुद्धि में रखो। हर कदम में पदम ठहींदो बि आहे त कदम में पदम गवाईंदा बि आहियो या न, त हाणे मिंट जी ॻाल्हि थी वई न। ॿियनि जे लाइ 1 मिनट साइलेंस में रहो, ॿियनि जे लाइ चईंदा आहियो 1 मिनट साइलेंस में रहो, लेकिन तव्हां माण्हू जे लाइ सेकेंड जी ॻाल्हि थियणी खपे। जीअं हा या न सोचण में केतिरो समय लॻंदो आहे, सेकेंड त परिवर्तन शक्ति एतिरी फास्ट हुजणी खपे। सम्झो ठीकु आहे, न ठीकु आहे, न ठीकु आहे त बिंदी, ठीकु आहे त प्रैक्टिकल में लाइणो आहे। हाणे बिंदी जे महत्व के कार्य में लॻायो। 3 बिंदियुनि खे त ॼाणंदा आहियो, लेकिन बिंदी के समय ते कार्य में लॻायो। जीअं साइंस वारा सभु ॻाल्हि में तीव्र गति करनि था ऐं परिवर्तन जी शक्ति भी ज़्यादा कार्य में लॻाइनि था, त साइलेंस जी शक्ति वारा भी हाणे लक्ष्य रखो। अगर परिवर्तन करणो आहे, नॉलेजफुल आहियो त हाणे पावरफुल ठहो सेकेंड जी गति सां। जे साइलेंस जी शक्ति वारा हाणे लक्ष्य रखो। अगर परिवर्तन करणो आहे, नॉलेजफुल आहियो त हाणे पावरफुल ठहो सेकेंड जी गति सां। करो था थी वेंदो, करे वठंदासीं न। थी सघंदो आहे या मुश्किल आहे, छो जी लास्ट समय सेकेंड जो पेपर अचिणो आहे, मिंट जो न। त सेकेंड जो अभ्यास बहुत काल जो हूंदो, तॾहिं त सेकेंड में पास विद ऑनर्स चईंदा। परमात्म स्टूडेंट परमात्म पढ़ाई पढ़ो था त पास विद ऑनर्स थियणो ई आहे। पास मार्क्स वरिता त छा थियो, पास विद ऑनर्स थियणो आहे। छा लक्ष्य रखियो, जो सम्झंदा आहियो पास विद ऑनर्स थियणो आहे, उहा हथ उठायो। जो सम्झंदा आहियो असांखे पास विद ऑनर्स थियणो आहे, उहा हथ उठायो। पास ऑनर शब्द अंडरलाइन करणो। ऑनर मतलब कि धर्मराजपुरी में भी असां विद ऑनर सां पास थियूं, सजा न खाऊं। अच्छा त हाणे छा करिणो आहे, मिंट मोटर जो कॉमन आहे न, मिंट मोटर त कॉमन आहे। हाणे सेकेंड जो कमु, हा पंजाब वारा, हाणे सेकेंड जो मामिलो आहे न, इन में नंबर 1 केरु हूंदो, पंजाब। छा वॾी ॻाल्हि आहे, जेतिरो फलक सां चईंदा आहियो ॾाढो सुठो कंदा आहियूं। फलक सां चईंदा आहियूं, बाप दादा जॾहिं ॿुधंदा आहिनि ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि।
चईंदा आहिनि छा वॾी ॻाल्हि आहे, बाप दादा साथ आहे न, त साथ त अथॉरिटी आहे, त छा करिणो आहे हाणे तीव्र ठहिणो पवंदो। सेवा त करो था, ऐं सेवा जे बिना ॿियो छा, ॿियो कंदव बि छा, ख़ाली वेहींदव छा। सेवा त ब्रह्मण आत्माउनि जो धर्म कर्म आहे, लेकिन हाणे सेवा सां गॾु गॾु समृत स्वरूप, जेतिरो सेवा जो उमंग उत्साह ॾेखारींदव, बाप दादा ख़ुशि आहिनि, मुबारक बि ॾींदा। लेकिन जीअं सेवा जो ताज मिलियो न, युवा पद यात्री ताज पाई करे वेठा आहिनि। अॼु ताज पाइणो आहे, ॾिसो केतिरो सुठो लॻे थो। अॼु ताज पाए करे वेठा आहिनि, ॾिसो केतिरो सुठो लॻे थो। हाणे स्मृति स्वरूप ठहिण जो ताज पाए करे ॾेखारिणो। युथ ग्रुप आहे त कमाल छा कंदा, सेवा में बि नंबर 1, समृति स्वरूप में बि नंबर 1, समृत स्वरूप। संदेश ॾियण बि ब्राह्मण जीवन जो धर्म ऐं कर्म आहे। लेकिन हाणे बाप दादा इशारो ॾियनि था कि परिवर्तन जी मशीनरी तीव्र करो। बस परिवर्तन त परिवर्तन, परिवर्तन जी मशीनरी तेज करो, न त पास विद ऑनर्स थियण में मुश्किल थी वेंदो। बहुत ॻाल्हि जो अभ्यास खपे, सोचो ऐं कयो, सिर्फ़ु सोचणो स्वरूप न ठहो। समृत स्मृति सो समृत स्वरूप ठहो। व्यर्थ के तीव्र गति से समाप्त करो। व्यर्थ संकल्प, बोल, कर्म, समय, संबंध, संपर्क में भी व्यर्थ विधि, रीति सब समाप्त करो। व्यर्थ संकल्प, बोल, कर्म, समृत, संबंध, संपर्क में भी व्यर्थ विधि, रीत सब समाप्त करो। जॾहिं ब्रह्मण आत्मायूं तीव्र गति सां इहे स्व जे व्यर्थ जी समाप्ति कंदियूं, तॾहिं आत्माउनि जी दुआयूं या पंहिंजे पुण्य जो खातो तीव्र गति सां जमा कंदियूं। स्व जे व्यर्थ खे समाप्त कंदियूं, तॾहिं आत्माउनि जी दुआयूं ऐं पंहिंजे पुण्य जो खातो तीव्र गति सां जमा कंदियूं। त बाबा वैसे बि हमेशह चईंदा आहिनि कि हाणे व्यर्थ खे ख़तमु करो, दृढ़ संकल्प सां व्यर्थ खे समाप्त करो। बाप दादा पहिरियों बि ॿुधायो हुई कि बाप दादा 3 खाता चेक कंदा आहिनि, पुरुषार्थ जी गति जो खातो, दुआउनि जो खातो, पुण्य जो खातो। लेकिन मेजॉरिटी जे खाते हाणे भरपूर कम आहे। इन करे बाप दादा यही स्लोगन यादि दिलाइनि था कि हाणे तीव्र ठहो, तीव्र पुरुषार्थी ठहो, तीव्र गति सां समाप्ति वारा ठहो, तीव्र गति सां समाप्ति वारा ठहो, तीव्र गति सां मनसा द्वारा वायुमंडल परिवर्तन करण वारा ठहो। बाप दादा अॼु यही स्लोगन यादि दिलाइनि था कि हाणे तीव्र ठहो, तीव्र पुरुषार्थी ठहो, तीव्र गति सां समाप्ति वारा ठहो, तीव्र गति सां मनसा द्वारा वायुमंडल परिवर्तन करण वारा ठहो। बाप दादा हिकु ॻाल्हि में
सभी ॿारनि ते ॾाढो ख़ुशि बि आहिनि कंहिं ॻाल्हि ते। प्यार सभिनि जो बाप सां जिगरी आहे, इन जी मुबारक आहे, लेकिन बाबा चवनि छा करो। ये सीज़न जी समाप्ति ताईं हाणे त टाइम पियो आहे। हिन सीज़न जी समाप्ति ताईं हाणे तीव्र गति जो कुझु न कुझु जलवो ॾेखारियो। पसंदि आहे न, पसंदि आहे। जो सम्झंदा आहिनि लक्ष्य ऐं लक्षण ॿिन्हिनि में स्मृति में रहंदासीं, उहो हथ ठाहियो। तीव्र गति जो कुझु न कुझु जलवो ॾेखारींदा हलो। डबल फॉर्नस बि रखंदा न, लक्ष्य ऐं लक्षण ॿिन्हिनि खे स्मृति में रखो। टीचर्स बि रखंदा, यूथ बि रखंदा, पहिरीं लाइन वारा बि रखंदा, त पदम 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 गुणा इन एडवांस मुबारक हुजे। हाणे अभ्यास करो। 1 सेकेंड में निर्विकल्प, निर्व्यर्थ संकल्प ठही एकाग्र, हिकु बाप ॿियो न कोई। कोई संकल्प न। हिन हिकु संकल्प में एकाग्र थी करे वेही सघंदा आहियो, ॿियो कोई संकल्प न हुजे। हिकु ई संकल्प जी एकाग्रता शक्ति जे अनुभव में वेही रहो। टाइम न लॻाइणो आहे, 1 सेकेंड में। चारो जे ॿारनि खे जंहिं बि विशेष यादि प्यार भेजो आहे, उहो हर हिकु ॿार पंहिंजे नाम सां यादि प्यार ऐं दिलि जी दुआयूं स्वीकार करे। बाप दादा ॾिसनि था कि सभिनि जे दिलि में ईंदो आहे असांजी बि यादि, लेकिन तव्हां ॿार संकल्प कंदा आहियो, बाप दादा वटि हुन समय ई पहुची वेंदो। हिन करे हाणे ॿारनि खे हर हिक खे नाम ऐं विशेषता संपन्न यादि प्यार ॾियनि था बाप दादा। है ना, बाप दादा वटि सभिनि जी यादि पहुचंदी आहे, संकल्प पहिरियों पहुची वेंदो। हिन लाइ सभी ॿारनि खे हर हिक जी नाम ऐं विशेषता संपन्न यादि प्यार ॾियनि था। त सभी सदा स्मृति स्वरूप, समृद्ध स्वरूप, अनुभवी स्वरूप श्रेष्ठ आत्माउनि खे सदा जो शुभ सोच व तुरंत कयो। जीअं तुरंत दान जो महत्व आहे, वैसे तुरंत परिवर्तन जो बि महत्व आहे। त तुरंत परिवर्तन करण वारे विश्व परिवर्तक ॿारनि खे सदा परमात्मा पालना, प्यार, पढ़ाई, परमात्मा श्रीमत के हर कदम में लाइण वारे महावीर ॿारनि खे सदा हिम्मत ऐं एकता द्वारा नंबर 1 तीव्र पुरुषार्थ करण वारा ॿारनि खे बाप दादा जो दिल जो यादि प्यार, दिल जी दुआयूं। अॼु बाबा जी न दुआयुनि जो खातो, त भॻवान जी दुआयूं जंहिं वटि हुजनि, हुन जो दुआयुनि जो खातो केॾो भरपूर हूंदो। दिल जी दुआयूं ऐं नमस्ते। दादियुनि सां बाबा ॻाल्हाइनि था। हाणे सुठो पाठ वॼायो था। बाप दादा हर हिक जे पाठ खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। नंढा बि सुठा पाठ वॼाइनि था। ईअं न सम्झणो आहे असां त
नंढा आहियूं, नंढा सुभान अल्लाह, शक्तियुनि जो संपन्न पाठ आहे, पांडवनि जो पंहिंजो पाठ आहे। शक्तियुनि जो पंहिंजो पाठ आहे, पांडवनि जो पंहिंजो। पांडव न त बि कमु न हले, शक्तियूं न त बि कमु न हले। इन करे भारत में चतुर्भुज जो यादगार आहे। कोई भी धर्म में चतुर्भुज न ॾेखारींदा आहिनि, लेकिन भारत जी यादगार चतुर्भुज जो महत्व आहे न। त ॿई सुठो पाठ वॼाइनि था, लेकिन हाणे जल्दी करिणो आहे, बसि कॾहिं कॾहिं थोरो ढिलो थी वेंदा आहियो। हाणे ढिलोपन जो समय न आहे। ॻाल्हियूं त सुठियूं आहिनि। दादी जी सां बाबा ॻाल्हाइनि, बाबा चवनि था हाणे ढिलेपन जो समय न आहे। ॻाल्हियूं त भिन्न भिन्न थींदियूं ई आहिनि, लेकिन असां ॻाल्हियुनि जे राज खे सम्झी राजयुक्त, योगयुक्त, स्नेहयुक्त, सहयोग युक्त ठही करे हलणो। राजयुक्त, योगयुक्त, स्नेहयुक्त, सहयोग युक्त ठही करे हलणो आहे। सुठो आहे न। दादी जी सां बाबा ॻाल्हाइनि था, ॾाढो सुठो लॻंदो आहे न। ॾिसो केतिरा आहिनि, छो आहिनि, इहे सभी छो आहिनि। तव्हां सां मिलण आहिनि, बाप दादा सां त मिलण आहिनि, लेकिन साथ में दादियूं न हुजनि त चईंदा आहिनि मज़ो न ईंदो आहे। ॿियो तव्हां सभी बि न हूंदव त बि मज़ो न ईंदो, है न। त हिन करे बाबा चवनि था कि दादियुनि खे चवनि था कि ॿार चईंदा आहिनि कि बाप दादा सां गॾु अगरि दादियूं न हूंदियूं त मज़ो न ईंदो, ऐं तव्हां सभी बि न हुजो त बि मज़ो न अचे, मतिलबु ॿार बि न हुजनि त बि मज़ो न अचे। अच्छा, वरदाना स्मृति जे स्विच के स्मृति जे स्विच द्वारा स्व कल्याण ऐं सर्व जो कल्याण करण वारा स्मृति स्वरूप ठहो। स्मृति जो आधार, स्थिति जो आधार आहे स्मृति। ये शक्तिशाली स्मृति रहे कि मां बाप जो आहियां, बाबा मुंहिंजो। त हिन स्मृति सां स्वयं जी स्थिति शक्तिशाली रहंदी ऐं ॿियनि खे बि शक्तिशाली ठाहींदा। हिन स्मृति सां मां बाबा जो, बाबा मुंहिंजो, हिन स्मृति सां स्वयं जी शक्तिशाली स्थिति रहंदी, ॿियनि खे बि शक्तिशाली ठाहींदा। असांजी बि शक्तिशाली स्थिति रहंदी, असां ॿियनि खे बि ठाहे सघंदा आहियूं। जी मां बाबा ऐं बाबा मुंहिंजो, मां बाबा जो, बाबा मुंहिंजो। जीअं स्विच ऑन करण सां रोशनी अची वेंदी आहे, ईअं ई स्मृति बि हिकु स्विच आहे। सदा स्मृति रूपी स्विच जो अटेंशन हुजे त स्वयं जो सर्व जो कल्याण कंदा रहंदा। सदा स्मृति रूपी स्विच जो अटेंशन हुजे त स्वयं जो सर्व जो कल्याण कंदा रहंदा। नयो जन्म थियो आहे त नई स्मृतियूं हुजणियूं खपनि न। पुराणी सभु स्मृतियूं समाप्त। नयो जन्म थियो आहे त असांजे जीवन में स्मृतियूं बि नयूं हुजणियूं खपनि। पुराणी सभु स्मृतियूं समाप्त। हिन विधि सां सिद्धि स्वरूप जो वरदान प्राप्त थी वेंदो। हिन विधि सां सिद्धि स्वरूप प्राप्त थी वेंदो। सॉरी, हिन बाबा चवनि था कि नए
सदा स्मृति जो स्विच ऑन रहे, अटेंशन हुजे त स्वयं जो सर्व जो कल्याण कंदा रहंदा। नयो जन्म त नयूं स्मृतियूं, पुराणियूं सभु स्मृतियूं समाप्त। हिन विधि सां सिद्धि स्वरूप जो वरदान प्राप्त थी वेंदो। स्लोगन: अतीन्द्रिय सुख जी अनुभूति करण जे लाइ पंहिंजे शांति स्वरूप स्थिति में स्थित थी वञो। अतीन्द्रिय सुख जी अनुभूति करण जे लाइ पंहिंजे शांति स्वरूप स्थिति में स्थित थी वञो। अव्यक्त इशारो: बाप दादा प्रेम जे बंधन में बंधल आहिनि, छूटण चाहिनि त बि छुटी न सघंदा आहिनि। इन करे भक्ति में भी बंधन जो चित्र ॾेखारियो आहे। प्रैक्टिकल में प्रेम जे बंधन में अव्यक्त हूंदे हुए भी बंधणो पवंदो आहे। व्यक्त सां छुड़ाए पोइ भी छुटी न सघंदा। इहा प्रेम जी रस्सी ॾाढी मज़बूत आहे। अहिड़े प्रेम स्वरूप ठहो, हिक ॿ खे प्रेम जी रस्सी सां ॿंधी समीप संबंधन जी पंहिंजेपन जी अनुभूति करायो। त जीअं बाबा, असां बाबा जे प्रेम सां, प्रेम स्वरूप बाबा सां जो प्रेम आहे, हुन प्रेम जे बंधन में हुन प्रेम स्वरूप ठही करे असांखे ॿियनि आत्माउनि खे भी प्रेम जी रस्सी सां बांधे करे बाप दादा सां समीप जे संबंध में लाइणो आहे। या बाप दादा जे ठहनि, बाबा त चई न मूंसां ठाहियो, तव्हां सां नथा ठहनि ऐं बाबा सां नथा पहुची सघनि त तव्हां हुनखे आत्मिक प्रेम में बंधी रखो। लेकिन असांखे बाबा जी यादि हुजणी खपे, उन्हनि खे पंहिंजेपन जी अनुभूति करायो। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न कि जेका ॿिया धर्म वारी आत्मायूं आहिनि न, उन्हनि खे बि लॻणो खपे कि असां पूर्वज आत्मायूं आहियूं। उन्हनि जी कहिड़ो स्मृति में रखी करे हर कर्म करिणो आहे, तॾहिं त उहे आत्मायूं भी समीप ईंदियूं न। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।